सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 8 सबक 7 तवानाई ऐं माहौल एनर्जी इन एनवायरनमेंट। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां ॾिसंदासीं त तवानाईअ जो असांजे माहौलियात सां कहिड़ो तालुक़ु आहे ऐं तवानाई माहौल ते कीअं थी असरु विझे ऐं माहौल तवानाई ते कीअं थो असरु विझे। ॿियनि सबकनि वांगुरु हिन सबक जी इब्तिदा बि असां लॉ ऑफ कंज़र्वेशन ऑफ एनर्जी सां कंदासीं, जेको चए थो त तवानाई खे न पैदा करे सघिजे थो ऐं न वरी उन खे ख़तमु करे सघिजे थो, पर उनखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि या सूरतुनि में बदिलाए सघिजे थो। ॿारो हिन महिल ताईं असां पढ़ी आया आहियूं, असां ॼाणूं था त तवानाई कमु कंदी आहे ऐं उन कमु करण लाइ उन तवानाई जो क़िस्म मटाइणो पवंदो आहे ऐं क़िस्म मटाइण में घुर्बल ऐं अणघुर्बल क़िस्म जी तवानाई ठहंदी आहे। अणघुर्बल तवानाई जेका हूंदी आहे उहे अजाई हूंदी आहे, उहे सभु क़िस्म अजाया हूंदा आहिनि। अजाया क़िस्म माहौल में शामिल थी हूंदा आहिनि। सो इहे जेके अजाया क़िस्म माहौल में शामिल थी हूंदा आहिनि, असांखे ॾिसणो आहे त उहे आख़िर माहौल में केतिरो असरु विझनि था ऐं केतिरे मक़दार में माहौल में वञनि था अजाया क़िस्म। सो अचो त असां हिकिड़े मिसाल ते ॾिसूं। सम्झो त हिकिड़ो घरु आहे जंहिंमें हिते बत्ती ॿरे पई थी। हीउ हिकिड़ो सम्झो 100 वाटनि जो बल्ब आहे जंहिंमें 2 यूनिट बिजली ख़र्च थींदी। हाणे इन बल्ब में रोशनी जेका आहे उहा असांखे मिलंदी 2 यूनिट, पर उन में बल्ब में गर्मी बि निकिरंदी आहे। उन बल्ब जी गर्मी जेका निकिरंदी उहा निकिरंदी ॿिनि, जेकॾहिं पुराणे क़िस्म जो बल्ब आहे त 2 यूनिट रोशनीअ सां गॾु 34 यूनिट तवानाईअ जा गर्मी निकिरंदी। हाणे असांखे बिजली केतिरी खपंदी? 34 त गर्मीअ लाइ वेंदा ऐं 2 रोशनीअ लाइ वेंदा, त 2 ऐं 34 36 यूनिट असांखे बिजली खपे हिन लाइ। त असांजे घर में हिकिड़ो बल्ब ॿारण लाइ 36 यूनिट बिजली अचणु खपे। उहा बिजली असां वटि ईंदी ग्रिड मां। असांखे ख़बर आहे त ग्रिड में बि गर्मी थींदी आहे ऐं उहा गर्मी हूंदी आहे तक़रीबन 36 यूनिटनि ते 2 यूनिट, यानी असांखे पावर हाउस मां 36 वाधू 2 यानी 38 यूनिट बिजलीअ जा मिलणु खपनि। तो असांखे पावर हाउस मां मिलिया 38 यूनिट। हाणे उन पावर हाउस में उहा बिजली छा मां ठहंदी? उहा ठहंदी कोयले मां या ॿिए कंहिं बारनि मां। असां सम्झूं था त कोयले मां ठहंदी। त जॾहिं जनरेटर हलंदो आहे त गर्मी पैदा थींदी आहे जनरेटर जे हलण में ऐं आवाज़ बि थींदो आहे। आवाज़ ऐं जनरेटर जेको आहे गॾिजी 38 यूनिट बिजली पैदा करण लाइ 62 यूनिट तवानाई जेका आहे हवा में ख़ारिज कंदा, माहौल में ख़ारिज कंदा। यानी 38 यूनिट बिजली ठाहींदासीं त उन में 62 यूनिट बिजली जेका तवानाई आहे उहा गर्मीअ में ऐं आवाज़ में ज़ाया थींदी, अजाई वेंदी। ऐं अहिड़ी तरह असांजी कीमियाई तवानाई जेका इस्तेमालु थींदी ॿारण में उहा थींदी 100 यूनिट। हाणे असां ॾिठो त असांखे 2 यूनिटनि जो बल्ब ॿारणो आहे, 2 यूनिटनि जी रोशनी खपे, असां 100 यूनिटनि जी कीमियाई तवानाई जेका आहे उहा इस्तेमालु कई। हाणे 100 माइनस 2 यानी 98 यूनिट बिजली जा हवा में यानी माहौल में ज़ाया थी विया, गर्मीअ जी सूरत में ऐं आवाज़ जी सूरत में। असां चवंदासीं त सजाई बिजली जेका आहे उहा सिर्फ़ु 2 यूनिट हुई ऐं अजाई बिजली जेका आहे उहा असांजी 98 यूनिट हुई। यानी सलाहियत केतिरी थी? 100 ते 2 यानी 2% सलाहियत थी असांजे हिन सॼे सिस्टम जी। हाणे असां ॾिसो त असां माहौल में केतिरी तवानाई अजाई ज़ाया पिया था कयूं, यानी 2 यूनिट इस्तेमालु पिया था कयूं ऐं 98 यूनिट हरू माहौल खे पिया था ॾियूं। असांखे ख़बर आहे त धरतीअ ते तवानाई जो सभिनी खां वॾो ज़रियो सिज आहे। जेका सिज जी तवानाई धरतीअ ते पवे थी त उन मां कुझु हिसो त उन में जज़्ब थो थिए, पर कुझु हिसो जेको आहे उहो रिफ्लेक्ट थी यानी मोट खाई ऐं वापसि जेको आहे हलियो थो वञे ख़ला में। जेको जज़्ब थियण वारो हिसो आहे उहो घणो आहे ऐं जेको मोट खाइण वारो हिसो आहे उहो घटि आहे। वॾो हिसो ज़मीन जे सतह में ऐं ग्रीन हाउस गैसनि में जज़्ब थी माहौल खे गरम थो करे। ॿारो सिज मां तवानाई धरतीअ ते 2 सूरत में पहुचे थी, हिकिड़ो रोशनी जी सूरत में ऐं ॿियो गर्मी जी सूरत में। उहा तवानाई जेका धरतीअ ताईं पहुचे थी उन मां रुॻो 0.223% रोशनाई तरकीब में यानी फोटोसिंथेसिस में इस्तेमालु थो थिए। 1% विंड ऐं वेव्स में यानी हवा ऐं लहरुनि में इस्तेमालु थो थिए। 30% एवापोरेशन में यानी बुखारजण में इस्तेमालु थो थिए। 42% धरतीअ खे ऐं माहौल खे गरमाइण में इस्तेमालु थो थिए। उन में पाणी
धरती ऐं हवा में मौजूद ग्रीन हाउस गैसेस शामिल आहिनि। यानी 1 सैकड़ो 23 ऐं 42 इहे मिलाए कुल थियो 66 जेको गरमाइण में इस्तेमालु थो थिए। इन खे असां ॿाहिरि निकिरंदड़ इंफ्रारेड गरमाइश चवंदा आहियूं। बाक़ी बची 34 उहा मोट खाई वापसि खला में हली थी वञे। पर हाणे असां ॾिसूं त 66 तवानाई जेका सिज मां पहुचे थी उहो त अॻु में ई धरतीअ खे गरमाइण में इस्तेमालु थी थिए। असां पंहिंजे कम करण लाइ जेका तवानाई तब्दील था कयूं, क़िस्म मटायूं था, उन में अजाई तवानाई असां माहौल में मोकिलींदासीं त असां माहौल जी गरमाइश में वाधि आणींदासीं, माहौल खे वधीक गरम कंदासीं। असां कार्बन डाइऑक्साइड वारे चैप्टर में पढ़ी आया आहियूं त जेतिरो असांजो माहौल वधीक गरम थींदो असां लाइ ओतिरो ई हानिकार आहे। तो असांखे इन ते ध्यानु ॾियणु खपे ऐं असांखे कोशिशि करणु खपे त असां तवानाई जे तब्दीली जा उहे तरीक़ा इस्तेमालु कयूं जंहिंमें अजाई तवानाई घटि में घटि हुजे ऐं सजाई तवानाई वधि में वधि हुजे। भरोस सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।